वदा छा तो सोची कारी बदियन कमरीअ सां रंग न मटायो ई आदत ज़रूर मटाई लगे थो त साबा वारे झटके तुंहिंजो दिमाग़ ख़राब करे छॾियो आहे दा कारे खे कमरे सां ॿधो कारीअ खे कमरीअ सां न सभु बायूं साबा वांगुरु चरियूं न आहिनि अजायो थो सोची शरीफ़ तोखे त यादि हूंदो न कुझु साल अॻु कुकड़ियुनि में बर्ड फ्लू जी बीमारी आई हुई हा हा बर्ड फ्लू आई हुई अरे भंड फ्लू न बर्ड फ्लू जॾहिं हिकिड़े कुकड़ खे बर्ड फ्लू थी न उन जी वबा में केतिरा ई कुकड़ वकोड़जी विया मजबूरन किरोड़े कुकड़नि खे बाहि ॾेई साड़ो पियो हो शरीफ़ रुगो साबा जे करे असां सॼे ॻोठ जूं मायूं त कोन साड़े सघंदासीं न अदा वदा दिलि वॾी कर ईअं कोन थींदो ऐं साबा जे करे मूंखे फिकुर आहे त मुंहिंजी भाई ज़ेबू बि 61 न कंदी वठे न ईअं कोन थींदो असां साबा खे घरीअ तर कोन ॾींदासीं त भाॼाई 61 कीअं कंदी मट भाई जे नाले ईअं थो चई अरे बापा वरी छा थियो बाबे कहिड़ी भला खाधो बाबे खे भला न खाधो आहे हो ॾिस 61 कंदो थो अचई न बाबे जहिड़ो आहे सफ़ा अरे बाबू आहे ध्यान सां ॾिसीसि बाबू आहे हा मां वरी चो अलाए दवाऊं खपाइण वारो अलाए जा अच्छा ॾिस बाबो अथई ॾिस बाबा ॾे त ख़बर हे सभु कुझु छा आहे ओचितो खणी अथर मचाया अथई बाबा ये कहिड़ी हालत कई अथई हा फैशन बाबा फैशन मदर नाके जो फैशन शरीफ़ा माचीस कढ अॼु बाहि जे हवाले थो कयांसि अरे शर्म कयो छोरा शर्म कयो मां तव्हांजो पीउ आहे अरे छोरा पक्को मुस्लमान आहियां पक्को अरे मां मतो थोरो या जो मूंखे बाहि में था छाड़ियो हा अता अकुल खां कमु अच अकुल खां बाबू आहे बामारी शीशीअ खां नंढड़ो ऐं जेको न केस आहे बाहि वारो उहो सफ़ा वॾो आहे शरीफ़ा तुंहिंजे करे थो सबुर कयां हाणे इहे लाहीस अथर अरे हिन ॻोठ जूं पोड़ियूं पेंट पाए पोज़ थियूं वणनि पोज़ बाक़ी तव्हांजे हिन ग़रीब पीउ पातो तुसीं हो वॾो पाप थी पियो बाबा मां तो चवां हाणे अखियुनि जे अॻियां डर बाबा हाणे घर हल